एक कार्यक्रम का आयोजन किया गया है। इस बारे में अधिक जानकारी यहाँ दी जा रही है। मेरा उल्लास टीवी न्यूज़ जी टीम हमेशा हिमथाईंदी आहे सिंधी लेखकनि, साहित्यकारनि, कवियुनि, रंगमंच कलाकारनि खे ऐं उन्हनि जा इंटरव्यू पिणु तव्हांखे ॾेखारिया वेंदा आहिनि। जेके सिंधी प्रोग्राम थींदा आहिनि उन्हनि खे असीं तमामु सुठी कवरेज ॾींदा आहियूं। अहिड़े ई तरीक़े जो हिकिड़ो प्रोग्राम असांजे सिंधु नगर में थी रहियो आहे ऐं जिन इहो प्रोग्राम आयोजित कयो आहे असां सां गॾु आहिनि काजल, जेके तव्हांखे ॿुधाईंदा कि कहिड़े तरीक़े जो प्रोग्राम हिननि आयोजित कयो आहे। जी असां प्रोग्राम ऑर्गेनाइज़ कयो आहे, उनजो नालो आहे सिंधियत जी राति। हिकु अहिड़ी राति जंहिंमें सिंधियत जी खुशबू सॼे चारों ओर फैलियल हूंदी। सिंधी गीत, सिंधी नृत्य, डांस परफॉर्मेंसिस आहिनि। 5 ग्रुप्स आहिनि उल्हासनगर जा सुठा, उहे ईंदा ऐं परफॉर्म कंदा। उन्हनि खे पिणु असां प्राइज़ बि ॾींदासीं। ऐं पोइ नाटक कलाक जो चौथो वांदर मिलियो, ॾाढो खिलंदड़ ऐं ॾाढो ई विंदराईंदड़ सुठो मज़ाकी कॉमेडी नाटक आहे। त इहो प्रोग्राम तव्हां कॾहिं आयोजित कयो आहे ऐं कहिड़े बैनर ते? इहो प्रोग्राम असां 3 सेप्टेम्बर उल्हासनगर 3 जे टाउन हॉल में शाम जो 8 बजे आयोजित कयो आहे। ऐं हिन में कोई वॾो कोई जीअं चवंदा आहिनि न कि वॾी काई संस्था असांखे नथी हेल्प करे। असां पंहिंजे लेखे ई असांजी जेका टीम आहे शानदार सिंधी युवा संस्था जेका असां हलाईंदा आहियूं, सभु मिली जुली करे इहो प्रोग्राम कयूं था। असांजे दर्शकनि खे कहिड़े नमूने वेनती करणु चाहींदा या कीअं उन्हनि खे तव्हां पंहिंजे प्रोग्राम में अचण लाइ शामिल थियण जो न्योतो ॾींदा? मुंहिंजो बसि एतिरो ई चवणु आहे कि जीअं ॿियूं ज़ातूं पंहिंजे कल्चर, पंहिंजे ॿोली खे वधाइण लाइ अॼु ॾींहं राति हिकु थी करे हेॾा आंदोलन, हेॾो कुझु करे थी, असां सिंधी ॾाढो पुठिते आहियूं। सिंधी कल्चर चइबो, सिंधी ॿोली चइबी या कुझु बि चइबो। जीअं ॿियनि ज़ातियुनि में तव्हां ॾिसंदा टीवी चैनल्स, हाणे मराठी टीवी चैनल्स मां 15 टीवी चैनल्स हूंदा, पर असां सिंधियुनि खे हिकु बि न आहे। जॾहिं कि सिंधी माण्हू हेॾी टैक्स था पे कनि ऐं हेॾो कंट्रीब्यूट कंदा आहिनि असांजे नेशनल इनकम में। प्लस ॿी कहिड़ी बि ज़ात तव्हां ॾिसो, हुनजी मूवीज़ ॾिसो, मराठी ॾिसो, बिना प्रोमो ॾिसी करे पिक्चर ॾिसणु वेंदा आहिनि। बसि इहो हिकु जज़्बो आहे हुननि जे मन में कि पंहिंजी ॿोली खे, असां पंहिंजे संस्कृति खे कीअं अॻियां वधायूं। पर हिकु ॻाल्हि तव्हांखां मां ज़रूरु पुछणु चाहींदुमि, असां सिंधियुनि में हिकिड़ी आदत आहे कि असांखे जेके शोज़ ॾिसंदा आहियूं असां सिंधी शोज़, उहो असांखे फ्री में ॾिसण जी आदत पइजी वई आहे। पोइ उन लाइ फ़ोनियूं कंदा आहियूं वॾनि माण्हुनि खे, साईं तव्हां वटि पासियूं पयूं आहिनि छा, या कलाकारनि खे फ़ोन करे उन्हनि खां पासियूं घुरंदा आहियूं, 10-10, 15-15 पासियूं घुरंदा आहियूं ऐं पोइ वरी पंहिंजनि मिटनि माइटनि खे वठी बि न वेंदा आहियूं। उहे पासियूं बि वेस्ट वेंदियूं आहिनि। उहो ई ॻाल्हि आहे कि सिंधियुनि खे पंहिंजी ई क़दुरु कान्हे।